बड़े अरमान या अफसोस सां चवणो थो पवे त उलमा अॼुकल्ह बाहमी चपकलश हिक ॿिए में लड़ाई झगड़ा इख़्तिलाफ़नि में विझी अवाम खे परेशान करे छॾियो आहे। मौलवी नवा नवा मसला सुंदर फितना 1500 साल जा पुराना फितना हींअर वठी था जगाए। तव्हांखे कंहिं विधो आहे इन ॻाल्हि जे अंदरि फितना मचाए उम्मत खे इंतशार में परेशानी में विझी छॾियो आहे। कंहिंजो मुंहुं काॾे कंहिंजो मुंहुं काॾे अहले सुन्नत टुकड़ा टुकड़ा करे मौलवियुनि छॾी। तव्हांजो कमु हुयो त अहले सुन्नत खे मुत्तहिद कयो मुत्तफ़िक़ कयो प्यार ऐं मोहबत वारी का लोली ॿुधायो का ॿोली मोहबत वारी ॿुधायो। मोहबत जे बजाए हिक ॿिए जे ख़िलाफ़ खात कुआड़ा कयूं वेठा। मां आलमन के अर्ज़ कंदुसि त खुदा जे वास्ते उम्मत ते रहम कयो, खुदा जे वास्ते इख़्तिलाफ़ी मसाला न छेड़ियो, हिक ॿिए सां मोहबत रखो। मां पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजी जमायत खे हथ ॿधी अर्ज़ थो कयां, पंहिंजे हुबदारनि खे मोहबतदारनि खे हथ ॿधी अर्ज़ थो कयां, मुरीदनि खे हुकुम थो ॾियां त जेके आलमन जा इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि में तव्हां ज़बान न चोरियो। तव्हांजे लाइ तरीक़ो रस्तो उहो भलो आहे जेको पंहिंजे मुर्शिद जो जेका मुरीद आहियो न, जेको तव्हांजो मुर्शिद आहे बसि उन जे रस्ते ते हलो। हिते सिर्फ़ु मुंहिंजा मुरीद न आहिनि, हिते सभई बुज़ुर्गनि जा हुबदार वेठा आहिनि। मां सभिनी खे आले सुन्नत जे सभिनी बुज़ुर्गनि जा मुरीद जंहिंजो मुरीद आहियो उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त तव्हां वधीक फितननि में झगड़नि में पवण जे बजाए अक़ीदो इरादो उहो रखो जेको तव्हांजे मुर्शिद सेखारियो। ऐं आलमनि जी इज़त कयो। मां हुकुम थो ॾियां तव्हांखे त आलमनि जी इज़त कयो। तव्हां कंहिं बि आलम जे ख़िलाफ़ पंहिंजी ज़बान दराज़ी जा कलम अॼुकल्ह सोशल मीडिया ते वॾा फितना थी विया आहिनि, वॾा फितना वॾा झगड़ा इहो इन खे वेढ़ाइण जो कमु सोशल मीडिया ते थी रहियो आहे। मां गुज़ारिश थो कयां त तव्हां सोशल मीडिया खे इस्तेमाल कयो मुस्बित अंदाज़ में, मनफ़ी न, बुराई जे लाइ फितने जे लाइ झगड़े जे लाइ इस्तेमाल न कयो, पर इन खे तव्हां दीन जी ख़िदमत में इस्तेमाल कयो। मुस्बित कम कयो, मनफ़ी न कयो। कंहिं बि बुज़ुर्ग जे ख़िलाफ़ का पोस्ट न अचणु खपे। जेकॾहिं को मूंखे ॻाल्हाए थो न, मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाए थो, तव्हां उहो न पढ़ो, बसि छॾे ॾियो उनखे, उनजे हाल ते छॾे ॾियो। मुंहिंजे ख़िलाफ़ किताब लिखिया, गारियूं ॾिनऊं, घटिया लफ़्ज़ ॻाल्हायूं, मूं अॼु ताईं कंहिंखे जवाब न ॾिनो आहे ऐं न को ॾींदुसि। जे मुंहिंजा मुरीद आहियो त मुंहिंजो तव्हांखे सबक़ इहो आहे, मुंहिंजी तव्हांखे तालीम इहा आहे त तव्हां कंहिं बि बुज़ुर्ग जे ख़िलाफ़ कंहिं बि आलिम जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी न कयो। ॻाल्हि नथी वणे उहा शइ न करो। कंहिंजे जलसे जी ॻाल्हि तव्हांखे नथी वणे उन में न ईंदा कयो। पंहिंजे मुर्शिद जो जलसो, पंहिंजी दरगाह जो जलसो छॾे छो था ॾियनि? जॾहिं तव्हांखे शरीयत सुन्नत मिले थी त पोइ तव्हांखे ॿिए पासे वधाइण जी ज़रूरत ई कान्हे। मुंहिंजा दोस्तो, इख़्तिलाफ़नि खे फितननि खे भड़काइण वारा न बणिजो, फितननि खे ठारण वारा बणिजो, सुलह वारा बणिजो, फितने बाज़ न बणिजो। साईं फरमाइनि था ॿिनि बिड़ियलनि जे विच में जेको सुलह करे, हबीबन फरमाए थो उनखे 20 हजनि जो सवाबु। घर वेठे घणो? 20 हजनि जो सवाबु मिलंदो। साईं फरमाइनि था त जेकॾहिं कंहिं ॿिनि खे विढ़ियलनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाइणो पए त उहो कूड़ बि इबादत में शामिल आहे, उन कूड़ जो वॾो ई सवाबु। लैसल कज़्ज़ाबु अल्लज़ी युस्लिहु बैन अन्नास, ॿिनि खे ठाहिण जे लाइ जे कूड़ ॻाल्हाए थो त इहो कूड़ न आहे, इहो बि सच में शामिल आहे। ऐं साईं फरमाइनि था, सही बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस आहे, हबीबन फरमाए था मुस्लिम अखुल मुस्लिम, हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान जो भाउ आहे। ला यज़लिमुहु,
हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान ते ज़ुल्म न कंदो। वमन कान फी हाजत अखीह कान अल्लाहु फी हाजतिही। जेको मुसलमान भाउ जे हाजत पूरी करण में हूंदो आहे न, अल्लाह वरी उन जे ज़रूरतूं पूरियूं करण में। वमन फर्रज अन मुस्लिमिन कुर्बतन फर्रज अल्लाहु अन्हु बिहा कुर्बतम मिन कुर्ब यौमिल क़ियामा। जेको कंहिंजी दुख दर्द तकलीफ़ गम परेशानी लाहे थो, क़यामत जे ॾियारे अल्लाह उन जा हड़ेई गम लाहे छॾींदो। वमन सतर मुस्लिमन सतरहु अल्लाहु यौमल क़ियामा। जेको के मुसलमान के ढके थो, क़यामत जे ॾियारे अल्लाह उन खे ढके छॾींदो। ढकण मां ॿ मुरादूं आहिनि। हिकिड़ो त कपिड़ो वठी ढकाए, अल्लाह उनखे जन्नत जा लिबास पाराईंदो। ॿियो ढकण में जा मुराद कंहिंजो ऐब ढकण। कंहिं ऐब ॾिसो, कंहिंजी ग़लती ॾिसो, उनखे ज़लील न कयो, उनखे ख्वार न कयो, उनजे लाइ दुआ घुरो त अल्लाह उनखे हिदायत ॾे। गरीबन ते रहम कयो, मिस्कीनन ते रहम कयो। बिजली 5 रुपया यकदम यूनिट महांगो। अरे गरीब पिन ना काॾे वेंदा, मिस्कीन काॾे वेंदा। तव्हां त बंगलनि में वेठा आहियो, तव्हां हे पाणी मिनरल वाटर था पियो, पर हे जेके गरीब वाटर कोर्स जो पाणी, तलावनि जो पाणी, दुबनि जो पाणी था पियनि, उन्हनि गरीबनि जो करे ख्याल कयो। मिस्कीन माण्हू काॾे वेंदा। कुछ रहम कयो। हेॾी महांगाई, हेॾी पंहिंजो मुल्क जे अंदरि बदमनी तव्हां पखेड़े छॾी आहे। ऐं इहो सभिनी जो जेको क्रेडिट वञे थो, सो सॼो इन सियासतदाननि में थो वञे। ये तबाही न रहंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, असां हुकूमत वक़्त खे बि अर्ज़ कंदासीं, गुज़ारिश कंदासीं त ख़ुदा मिस्कीननि ते रहम कयो, ग़रीबनि ते रहम कयो। मथो रमज़ान मुबारक थो अचे पियो। खंड महांगी, सही मुंहिंजा गिहु महांगो, दवाऊं महांगियूं। जेका दवा सिर बचाइण जी दवा जेका 100 रुपए में मिलंदी सा 200 में, 250 में, 500 में, त गरीब मरदा काॾे वेंदा। हक़ सुना हक़ है। खुदा पंहिंजे राज रैयत ते रहम कयो, पंहिंजे अवाम जे मथां बाझ कयो। अहिड़ा ज़ालिमाना कानून न कढो जंहिंसां ग़रीबनि जूं आहूं तव्हां जूं पाड़ूं न पटे छॾे। मिस्कीन ग़रीबनि जूं आहूं न खणो, दाहूं न खणो। चवंदा त किरोना अची वई, वञी वरी थी मोटे, वञी वरी थी मोटे। इहा अमरनि जी शामत न आहे त ॿियो छा आहे। हाणे वरी चवंदा लॉकडाउन था कनि, वरी चवंदा त बंदि कंदा, दुकान बंदि कंदा। ग़रीब मिस्कीन वेंदा काॾे। पूरो साल मिस्कीननि भोॻियो आहे, गुरबत ऐं मिस्कीनी भोॻी आहे। अञा बि जेकॾहिं इहे लॉकडाउन थिया त पोइ ग़रीबनि जो हाल कहिड़ो थींदो। साईं फरमाइनि था त जॾहिं तव्हांजा इज़ा कानत उमराकुम शिरारुकुम व अग्नियाकुम बुखलाकुम व उमूरुकुम इला निसाइकुम फबतनुल अर्द खैरुल लकुम मिन ज़हरिहा। जॾहिं अमीर तव्हांजा शरीर थी वञनि, जॾहिं मालदार तव्हांजा बख़ील थी वञनि, ऐं तव्हांजा मामला अदवानी तव्हांजी औरतुनि जे हवाले थी वञे, पोइ साईं फरमाइनि था ज़मीन जो पेट तव्हांजे लाइ भलो आहे ज़मीन जे पुठीअ खां। अल्लाह करीम असांजे वतन ते रहम करे, असांजे वतन खे अल्लाह ताला शर ॾिरकनि खां बचाए। रब करीम असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमाए, अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां, दुश्मननि खां, ऐं आस्तीन में जेके नांग लिकिया वेठा आहिनि, अल्लाह इन्हनि नांगनि खां बि मुंहिंजे वतन खे बचाए। अल्लाह असांजे वतन जी ग़ैबी हिफ़ाज़त ऐं मुहाफ़िज़त फरमाए।